अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा भाइरो। उम्मीद आहे तव्हां सभु किरकिरे सां हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। जीअं त मुंहिंजा प्यारा भाइरो, अॼु तव्हांजे लाइ हीअ वीडियो आंदी आहे, ज़बरदस्त वीडियो आहे। तव्हां हिनखे मुकमल ॾिसिजो, इंशाल्लाह तव्हांखे हीअ वीडियो पसंदि ईंदी। हाणे फ्रेंड, तव्हांखे मां हीअ वीडियो प्ले करे ॾेखारियां पियो। हीअ ॾिसो वीडियो सां फ्रेंड, तव्हांखे कीअं पई लॻी। हीअ ॾिसो कलर हिन जा कीअं चेंज पिया थियनि। तव्हांखे सेखारियूं था इहा वीडियो तव्हां कीअं ठाहे सघो था पंहिंजी। फ्रेंड, हीअ वीडियो तव्हांखे ॾेखारियूं पिया। ॾिसो तव्हां पंहिंजी माना मोबाइल में कीअं एडिटिंग करे सघो था काइन मास्टर जे ज़रिए। तव्हां बि सिखो, इंशाल्लाह तव्हांखे हीअ वीडियो पसंदि ईंदी। ॾिसजो हाणे तव्हां ॾिसो हीअ कलर हिन जा चेंज पिया थियनि। तव्हां ॾिसो त इहे माना वीडियो कीअं ठहंदी तव्हांखे सेखारियूं पिया जिन वीडियो में। मुकमल वीडियो ॾिसिजो, इंशाल्लाह तव्हांखे पसंदि ईंदी। सभ खां पहिरियों फ्रेंड, असां हिनखे काइंड मास्टर में ईंदासीं। तव्हां जीअं काइंड मास्टर में ईंदो, हिते तव्हांखे क्रिएट न्यू लिखियल ऑप्शन, तव्हां हिनखे ओके कंदो। जहिड़े हिसाब सां अगरि तव्हांजी वीडियो आहे उन हिसाब सां तव्हां पंहिंजी वीडियो खणो। मसलन 9/16 मुंहिंजी हीअ वीडियो आहे, 9/16 हिते लिखियलु आहे। मां हिनखे हल्को टच कंदुसि, पोइ कंदोमांसि नेक्स्ट। हिनखे नेक्स्ट करे पोइ तव्हां हिते पंहिंजी वीडियो जेका तव्हां जिथे पई आहे उतां पंहिंजी वीडियो सिलेक्ट कंदो। मसलन मुंहिंजी हीअ वीडियो आहे, मां हिनखे ओके कंदुसि। हाणे हीअ मुंहिंजी वीडियो अची वई। हीअ ॾिसो तव्हां, हीअ मुंहिंजी वीडियो अची वई। वीडियो में तव्हां ॾिसो पिया त हिन जो कलर जेको आहे माना हिकिड़े कलर जो आहे, हिन में ॿियो कलर न आहे। हाणे हिन में असां पंहिंजा कलर कीअं एड कंदासीं। सभ खां पहिरियों असां ईंदासीं लेयर ते। हीअ लेयर जो ऑप्शन तव्हांखे मिलंदो, हीअ लेयर जो ऑप्शन आहे। हिन खां पोइ तव्हां ईंदो अफेक्ट लिखियलु आहे हिते ऑप्शन, तव्हां हिनखे हल्को टच कंदो। जीअं अफेक्ट माना तव्हां ओके कंदो त हिते तव्हांखे कलर चेंज लिखियलु आहे मिलंदो सेटिंग में। तव्हां हिनखे हल्को टच कंदो, हीअ तव्हांखे नज़र ईंदो कलर चेंज। असां हिनखे हल्को दॿाईंदासीं। हल्को दॿाए पोइ असां हिन पंहिंजी वीडियो खे जेको आहे न, हीअ जेको ऑप्शन तव्हांखे मिले पियो, हिनखे पूरी वीडियो ते लॻाईंदासीं पंहिंजी ते, माना हीअ मुकमल थी वञे। वरी ॿियो हीअ जेको ऑप्शन आहे, असां हिनखे थोरो वीडियो जे बराबरि कंदासीं। हीअ असांजो ऑप्शन जी माना वीडियो जो बराबरि थी वञे। हाणे हीअ असांजी वीडियो जो बराबरि थी वियो। वरी असां हिनखे टिक कंदासीं। वरी हिनखे स्टार्टिंग में पहिरियों खणी वेंदासीं। हाणे हिनखे हिते कयोसीं। हाणे हिते हिनखे कंदासीं हल्को जेको आहे हिन जो कलर चेंज कंदासीं। हिते हिन सां हल्को हिनखे टच कंदासीं। हिते तव्हांखे सेटिंग जो ऑप्शन मिलंदो। हाणे जीअं सेटिंग में तव्हां आयो त हिते जेको आहे न 25 ते बीठो आहे, थोरो हिनखे असां वधाईंदासीं। हिनखे 60 ते बीहारींदासीं, 60 या 61 ते बीहारींदासीं। वरी पोइ हिनखे असां हल्को हीअं टच कंदा वेंदासीं। जीअं असां हिनखे ॾिसो पोइ हिते बेक कयो त हिन जो ॾिसो तव्हां कलर माना चेंज थियणु थी वियो। हिनखे बीहारे वरी थोरो अॻिते करे वरी हिते जेको आहे असांखे कैंची जो निशान नज़र ईंदो। हीअ तव्हांखे कैंची जो निशान नज़र ईंदो। तव्हां हिनखे 3 नंबर जेको ऑप्शन आहे तव्हां हिनखे टच कंदो। वरी थोरो हिनखे अॻिते करे वरी हिनखे टच कंदो हिते। वरी थोरो अॻिते करे वरी हिते हिनखे टच कंदो। वरी थोरो अॻिते करे वरी हिनखे हिते टच कंदो। हीअ ॾिसो पिया बटन खाननि में असांजी जेका आहे माना हीअ कलरिंग जेका आहे माना थी वई आहे। हाणे पहिरें नंबर ते हिन जो कलर हीअ आहे। वरी हिनखे असां ओके कंदासीं। वरी सेटिंग में ईंदासीं। वरी हिनखे हल्को जेको आहे न थोरो असां हिनखे घटाईंदासीं। हीअ ॾिसो पिया जीअं असां हिनखे घटायो त हिन जो कलर वरी ॿियो थी वियो। वरी हिनखे असां ओके कंदासीं हिते। वरी हिनखे ॿियो ऑप्शन आहे, असां हिनखे ओके कंदासीं। हिनखे ओके करे वरी ईंदासीं सेटिंग में। वरी सेटिंग में ईंदासीं। वरी हिनखे थोरो अॻिते कंदासीं। ॾिसो तव्हां हीअ कलर वरी हिन जो हीअ थी वियो। वरी असां हिनखे ओके कंदासीं। वरी हिते बीहारे वरी हिनखे असां हल्को टच कंदासीं। वरी ईंदासीं सेटिंग में। वरी थोरो हिनखे माना पोइ हिते कंदासीं जीअं माना हिन जो कलर अञा ॿियो थी वञे। हाणे ॾिसो वरी हिन जो कलर हीअ थी वियो। वरी हिनखे असां ओके कंदासीं। बाक़ी बचो वरी हीअ आख़िरी। असां वरी हिनखे हिते बीहारे वरी सेटिंग में ईंदासीं। वरी हिनखे जेको हीअं अॻिते कंदासीं। हीअ ॾिसो हीअ फ्रेंड, हिन जो हीअ कलर वरी हीअं थी वियो। हाणे फ्रेंड ॾिसो तव्हां हीअ वीडियो तव्हांखे कीअं थी लॻी ॾिसिजो। हाणे मां प्ले करे तव्हांखे ॾेखारियां पियो। हाणे ॾिसो हिन जा कलर कीअं चेंज था थियनि। इहो हुयो फ्रेंड हिन जो तरीक़ो कलर चेंज करण जो। पंहिंजो माना तव्हां ड्रेसिंग जो कलर माना पंहिंजो कहिड़ी बि हिकिड़ी माना कलर जी तव्हांखे ड्रेस पातल हूंदी उन हिसाब सां तव्हां हीअ इफेक्ट लॻाईंदव त तव्हांजी ड्रेसिंग जेका आहे चेंज थींदी, माना कलर जेको आहे ड्रेस जो चेंज थींदो वेंदो। इहो तरीक़ो हिन वीडियो खे ठाहिण जो। हाणे असां हिनखे कंदासीं सेव वीडियो खे। हिते मथे तव्हांखे ऑप्शन मिलंदो, हल्को तीर जो निशान मिलंदो। तव्हां हिनखे हल्को टच कंदो। वरी हिते तव्हांखे सेव जो ऑप्शन मिलंदो। तव्हां हिनखे वीडियो खे सेव कंदो। जीअं तव्हां सेव कंदो ॾिसो पिया तव्हां हीअ वीडियो तव्हांजी सेव थियणु शुरू थी वेंदी। इहो हुयो फ्रेंड हिन वीडियो खे सेट करण जो तरीक़ो। अगरि तव्हांखे वीडियो असांजी कीअं लॻी कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो ऐं असांजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो। इंशाल्लाह ज़िंदगी रही त नेक्स्ट वरी ॿी कंहिं वीडियो में तव्हां सां मुलाक़ात थींदी। ओके, ख़ुदा हाफ़िज़।